अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था। डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ जावेद अली गोपांग करप्ट टाउन ऑफिसर जी बजट हड़प करण जे चक्कर में गुम। कोडी जी लग ॻोठ करीम बख्श में रोलू कुतन जो आज़ार घटिजी न सघियो। रोलू कुतन मेंह खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ॻोठाणनि जो प्रेस क्लब कोडी जी अॻियां एहतिजाज। असां काफ़ी भेरा टाउन ऑफिसर के चयो पर अॼु ॾींहं ताईं असांजे ॻोठ में टाउन अमलो नाहे पहुतो। असांजे कुझु ॾींहं अॻु हिकु भलोड़ बकरी खे रोलू कुतन मारे छॾियो हो। असां सां कुतन जो वॾो आज़ार असांजा मासूम ॿार स्कूल नथा वञनि। असांजे ॻोठ मां रोलू कुतन जो आज़ार ख़तमु कराए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कुछ टाइम अॻु में असांजूं ॿ बकरियूं कुता खाई विया आहिनि। वरी उन खां पोइ अॻु में वछेरियूं खाई आहिनि। उहो असां मीडिया वारनि भाइरनि खे घुरायो आहे। असां पाण हिते आया आहियूं। असांखे कोई दाद फरियाद को टीएम ऑफिसर न कयो आहे। अॼु असां प्रेस क्लब ते मेंह खाया आया आहियूं जेके असांजी राति घर में अंदरि कुता खाई था वञनि। असां सां कोई इंसाफ़ नथो थिए, कोई असां सां कंहिं बि क़िस्म जो ताउन नथो थिए। असांखे इंसाफ़ कयो वञे। असांखे 2-2.5 लख रुपए जी हीअ मेंह आहे, हे छिती थी वञे असांखे केरु भराए ॾींदो। ॿार असांजा स्कूल खां ॿाहिरि नथा निकिरी वञनि। असांजे ॻोठ जे सोननि जा कुता आहिनि जिन खे असां रोज़ था चऊं त हे असांजा कुता आहिनि, हे कुता असांजा, हो चवंदा असांजा कुता न आहिनि, रोलू कुता आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे सोञाई था चवनि रोलू कुता, अगरि रोलू कुता आहिनि त टाउन ऑफिसर चवंदो माराए। जॾहिं कोर्ट जे तरफ़ां इहो पटिशन थियल आहे त बाबा टाउन ऑफिसर कुता माराईंदो। असांजे ॻोठ जो नालो करीम बख्श सोनियो आहे। असां 2-3 एहतिजाज कया आहिनि। असांखे कोई दाद फरियाद न थियो आहे। टाउन अमलो असां ॾे आयो ई न आहे। असां टाउन अमले ॾे वेंदा आहियूं, असांखे दिलि जाए ॾियण